जय झूलेलाल। आयो लाल कयो झूलेलाल। मुंहिंजा प्यारा भाउर ऐं भेनरूं, 23 नवंबर जो दिल्लीअ में सिंधी समाज जो हिकु विशाल महासंगम थिए थो पियो। असांजा प्यारा सांसद, असांजा सिंधी सांसद श्री शंकर लालवानी जी इहो कार्यक्रम आयोजित करनि था पिया। तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि खे, माताउनि खे मां अपील थो कयां कि वधीक में वधीक संख्या में विज्ञान भवन में सुबुह 10 खां शाम 5 बजे ताईं प्रोग्राम आहे। उन में असांजा ओम बिरला ऐं मंत्री राजनाथ सिंह जी विशेष रूप सां ईंदा ऐं असांजा पूरे भारत जा MLA सभी ऐं समाज सेवी उन में शामिलु थींदा। हिकु ॾाढो वॾो विशाल संगम आहे सिंधी समाज जो। तव्हां वॾी तादाद में पहुचो। मां द सिंधी टाइम्स वर्ल्ड दयाल शुगानी तव्हां सां निमाणी वेनिती थो कयां। थैंक यू। जय झूलेलाल।